घर में से काम करती है। My name is Alisha Gul. My topic is March Gurbani. My class is 5B. My class teacher is Saratul Vaishnav. क्रिकेट याद नहीं हुई उन्हें बच्चों हुयो उहे घुमंदा हुया कंदा हुया ऐं थधो पाणी पीअंदा हुया उते हर तरफ़ माना जबल हुया चोटियूं हुयूं ऐं पहाड़ हुया उते माना उन्हनि खे कोई बि ख़ौफ़ न हुयो उन्हनि जो माना नालो ई न हुयो उन्हनि माना ख़ौफ़ आहे पोइ घुमंदियूं वधंदियूं हुयूं शाबाश ऐं हिकु दफ़े हर बच्चे मां खां सवाल कयो अम्मा ये जबल छो था हेॾा थियनि मां जवाबु ॾिनो पुट हे असांजो पहिरो ताजनि वेरी गुड बच्चे जी नज़र जबल ते वई खड़ी बच्चे जी जॾहिं नज़र जबल ते वई त उते माना हिकिड़ो ज़ालिम वेठो हुयो जंहिं माना ठका कढियो त माना उहो जेको बच्चो हुयो उहो ज़ख़्मी थी पियो उन ठका जे माना ख़ौफ़ ते जेकी हलणी हुई उहा माना दहशत न थी वई उहा उतां माना भॼी वई जॾहिं हुन ॾिठो न बच्चो तड़पे थो ज़ख़्मी थी वियो आहे उहा वरी वापसि मोटी आई ऐं बच्चे खे ॾिठई बच्चे खे वञी पई वरी जॾहिं ॿियो ज़ालिम ठका कयो त उहा माउ बि नेठि हुन तां क़ुर्बान थी वई इन सबक मां कहिड़ी नसीहत थी मिले इन सबक मां असांखे इहा नसीहत थी मिले त असां पंहिंजी माउ सां सुठो वर्ताव कयूं ऐं जहिड़ी तरह असां पंहिंजी माउ सुठो वर्ताव थी करे असांखे पाण नथी खाए असांखे खाराए